वो बेवकूफ भूलियो आइन आए फरमाए तो रूमी तो फरमाए हाणे मुंहिंजा मिसाल ॿुध मुंहिंजे मिसाल अहिड़ा थे जो रूमीअ जे मिसालनि हुन जे दलीलनि खे टोड़े विधो। रूमी रहमतुल्लाह ताला अलैहि साईं तो फरमाए ओ बेवकूफ हाणे मूंखे ॿुधा हिकिड़ो आहे खखर ॾिठो हूंदो चेलाटो खखर ततैया भी कहते हैं भिड़ भी कहते हैं नींबू भी चइबो आहे अकरब भी चइबो आहे ज़ंबूर भी चइबो आहे उन हिकु आहे खखर ऐं ॿी आहे माखीअ जी मख ॾिठी हूंदी। रूमी तो फरमाए ॿई बाग में वेंदा आहिनि हिकु गुल जे मथां वेहंदा खखर भी उन मां रस चूसींदो आहे माखीअ जी मख भी रस चूसे पोइ जेको खखर रस चूसो गुल हिकिड़ो आहे साॻियो आहे बाग हिकिड़ो आहे वण हिकिड़ो आहे चारी साॻी आहे गुल हिकिड़ो आहे खखर चूसे उन रस मां डंग में ज़हर पैदा थिए उन में डंग पैदा थींदो आहे माखीअ जी मख साॻे गुल मां चूसे उन मां वरी मिठाण पैदा थिए जो सुभान अल्लाह। वो टीटी आयो रेल में जे टिकट दिखाओ तो वो चुप कयो वेठो हुजे टिकट वारो वरी चई बाबा टिकट ॾेखार चई सॼी ज़िंदगी रेल में गुज़री हुई टिकट अञा कोन ॾिठी छा चओ सुभान अल्लाह।